नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ईंदड़ सिंध हाई कोर्ट लापता ॿारनि खे फौरी तौर बाज़ियाब करण जो हुकुम ॾींदे पुलिस खां पुछाणो कयो त गुम थियल ॿारड़ा किथे आहिनि, पुलिस छा करे रही आहे, ॿारड़ा छो बाज़ियाब न थी सघिया। पुलिस अदालत खे ॿुधायो त गुम थियल साइमा बाबति GIT ठाही आहे। GIT मूजिबि साइमा पसंद शादी कई आहे, जॾहिं त गुम थियल ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई जारी आहे। जस्टिस रहमतुल्लाह फुलपोटो चयो त लापता ॿारनि जी बाज़ियाबी लाइ जल्द खां जल्द कदम खया वञनि। काफ़ी सालनि खां ॿारड़ा गुम आहिनि, हू किथे ऐं कहिड़े हाल में आहिनि, कंहिंखे का ख़बर नाहे। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील चयो त गुज़िरियल ॾींहुं बलूचिस्तान मां हिकु ॿारड़नि सां भरियल कंटेनर्स पकड़ियो वियो आहे। इन कंटेनर्स में ॿारड़नि खे मुल्क खां ॿाहिरि स्मगलिंग कयो पियो वञे। ज़ैनब अलर्ट बिल ते बि अमल दरामद न थी रहियो आहे। अदालत लापता ॿारड़नि खे बाज़ियाबी बाबति अॻिभराई रिपोर्ट तलब कंदे केस जी वधीक ॿुधणी 19 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।